जिगरी यार जे विछोड़े ते लिखियल दर्द भरी तहरीर। अड़े यार मौसम तू ही ओचितो हलियो वेंदे ख़बर न हुई। तुंहिंजो ओचितो अणमुदायतो विछोड़ो सच त रूह खे रवारे छॾियो आहे। या कल न हुई त तूं आख़िरी रात खिल भोग करे भाकुर भरे अलविदा करी पियो। या ख़बर न हुई त पंहिंजी उहा आख़िरी मुलाक़ात हूंदी। बदनसीब उहा तारीख़ 27 जनवरी 2024 जी हुई, जॾहिं तूं असां खां दूर हलियो वें जिथां न को मोटियो आहे। ऐं जॾहिं अची पहुतुसि त तूं बेजान हुएं ऐं मुंहिंजे पेरनि मां ज़मीन निकिरी वई हुई ऐं अखियुनि मां लुढ़क मींहं वांगुरु किरी पिया हुआ। सारो माहौल सोगवार करे हलियो वियो हुएं। हर अख आली हुई। घर भातियुनि ऐं पीरसनि तुंहिंजी अमल ॼण मरी चुकी हुई। जे पंहिंजे नौजवान पुट जो लाश अङण ते ॾिठो ऐं तुंहिंजा नंढा नसीबुल्ला, फरहतुल्ला ऐं तुंहिंजी मासूम नियाणियुनि जूं ओछगारूं उॿ ॾारे रही हुयूं। तूं मौज़म मुंहिंजे बचपन जो यार हुएं। पाण ज़िंदगी जा 14 खां 15 साल गॾु गुज़ारिया हुआसीं। पोइ तूं पेट गुज़र ख़ातिर चैना कुली जी फैक्ट्री ते वञी लॻो हुएं, जिते सफ़र गुज़र जो वसीलो उहा फैक्ट्री हुई। जॾहिं मिलंदो हुएं यार आफ़्ताब झलिया पिया आहियूं। सॼो ॾींहुं हणा में हुजूं था ऐं सुबुह सवेर उथी रोज़ी पोयां निकिरी वञूं था, वरी तारनि में अचूं था घर। तूं वो यार हुएं जेसिताईं आऊं स्कूल खां न ईंदो हुउसि त तूं मानी न खाईंदो हुएं। बस तूं ओताक वारे कमरे उन अढाईअ वारी बस जे इंतज़ार में रेडियो बगल में पियो पुराणा गीत ॿुधंदो हुएं। तोखे हर हिकु उर्दू गीत जी आवाज़ फिल्म मौसीक़ार ताईं मालूमात हूंदी हुई। सुठी मौसीक़ी सुठा प्रोग्राम ॿुधण जो वॾो शौक़ीन हूंदो हुएं। हाँ, रेडियो हैदराबाद जा प्रोग्राम वॾे चाह सां ॿुधंदा हुआसीं। सिलसिलो यादूं विसरंदियूं कोन खां वठी सुरी सुरी सोच माकन शाह अमीन अरबाब जो सफ़ा दीवानू हूंदो हुएं। ऐं शौक़ीन हूंदो हुएं। रांदियुनि जी दुनिया या सियासत तुंहिंजो शौक़ु हूंदो हो। हर मालूमात हूंदी हुई। अॼु तूं न आई मौज़म, ऐं अकेलो ओताक जे कमरे में तनाव वेठो आहियां। यार तूं न आई, तुंहिंजूं यादगिरियूं अॼु बि आहिनि। विछड़ियो ज़रूरु आहीं, विसरियो न आहीं। हा यार तूं न आई, तुंहिंजूं यादगिरियूं अॼु बि आहिनि। विछड़ियो ज़रूरु आहीं पर विसरियो न आहीं। आऊं साॻी आफ़्ताब ख़ासि केली ॻोठ जाम खान ख़ासि केली लॻ वीरा हुआ।